जी बिल्कुल नाज़रीन, असीं हिन वक्त मौजूद आहियूं ठरी मीरवा वेझो हिंडियारी ॻोठ मियों खान दस्ती में। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॻोठ मियों खान दस्ती में ग़ुलाम शबीर दस्ती जंहिंखे हॾे में टीबी जी बीमारी आहे ऐं मां अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त ग़ुलाम शबीर दस्ती जेको आहे उहो गॾे गॾे ते मज़दूरी कंदो हो। मज़दूरी करण खां पोइ हिन जा 3 ॿार आहिनि। हिकिड़ी छहनि सालनि जी शबाना अथसि ऐं 3 सालनि जी जेका अथसि उहा मरियम अथसि। उन खां पोइ नंढिड़ो अथसि ग़ुलाम असगर जेको हिन जो नंढिड़ो आख़िरी जेको पुटु आहे। ऐं उन खां पोइ हिन जा मासूम बच्चा ऐं 2 घर वारियूं ऐं हिन जो जेको इलाजु आहे उन ते 3 लख या 4 लख रुपया ख़र्च थो अचे। हे इंतिहाई ग़रीब ऐं मज़लूम हुजण करे हे पंहिंजो इलाजु नथो कराए सघे। हितां जा वसवारा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, मसलन तौरु असांजा MP साजिद अली बांभण, सैयद फज़ुल अली शाह जिलानी, उन्हनि खे बि मां अपील थो कयां ख़ुदा जे वास्ते हिन मज़लूम जी मदद कई वञे। छो जो ही मज़लूम पोरीअत 300 रुपया तारीख़ कमाइण वारो हिनमहिल खट ते पियल आहे। उनजो हिन वक़्तु पैसा न हुजण करे इलाजु नथो थी सघे। अचो त वधीक उन पोरीअत बीमार जेको मुब्तला मर्ज़ में मुब्तला आहे उनखां पुछूं त उनजो छा चवणु आहे। जी बिल्कुलु नाज़रीन, मां जीअं तव्हांखे चयो ग़ुलाम शबीर दस्ती जेको अरसे खां बीमारी जे बिस्तर ते पियल आहे, अचो त वधीक उनखां पुछूं उनजो छा चवणु आहे। अदा कहिड़ा हाल आहिनि? अदा ख़ैरु हाल आहे या कुर्बन। मां मिसकिन ग़रीब माण्हू, माना मूंखे 6 महीनो आहे मां खट ते पियो आहियां। जेको घर में माना माल मता आयो उहो खपाए माना पंहिंजो इलाज बि करायो आहे, माना फ़र्क़ु को बि न पियो आहे। हाणे माना मां एसरो कराया आहिनि त शम्स बिरोई त उन चयो आहे तोखे हॾे जी टीबी, तंहिंमें तुंहिंजो 11हीं ऐं 12हीं हॾी माना भुरी वई आहे, ख़तमु थी आहे। उन में माना राडूं पवंदियूं। सो तुंहिंजो ख़र्चु माना ज़्यादा एतिरो ईंदो 2-2.5 लख रुपया। सो मां मिसकिन माण्हू इहे 2-2.5 लख रुपया मां किथां आणियां जेको मां कमाए बि नथो सघां। मूंखे 6 महीनो आहे खट ते पियो आहियां। मुंहिंजा नंढड़ा बच्चा आहिनि। मूं वटि उहो टकी न बची आहे जो मां बच्चनि जो लटो कपिड़ो ईद जो वठां मथां ईद आहे। घर में मूंखे का शइ न आहे जो मां का वठी माना का चांहि जो चुको माना काढ़े माना पी सघां। घणे अरसे खां बीमारी जे बिस्तर ते पियल आहियो? इहो हिन में बिस्तर ते पए खे मूंखे 3 महीनो आहे। हूं माना हलंदो वलंदो फिरंदो हुयुमि। 6 महीनो आहे मां बीमार आहियां। बिस्तर ते पए खे मूंखे 3 महीनो आहे। मां बिस्तर ते माना पियो आहियां। कमाइण खां नातालक थी वियुसि। हाणे हिन बीमारी खां पहिरियां तव्हां छा कंदा आहियो? मां गॾा गाॾो आईंदो हुउमि। गॾा गाॾे जी मज़ूरी करे माना बचड़ा पालींदो हुउमि। बसि 200-300 रुपया कमाए अचां, बच्चनि जो गुज़र सफ़र कयां। ॿियो हाणे वधि त गॾा गाॾे जे कमाए न पियो सघां। हाणे तव्हां जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि MP MNA साजिद अली बांभण साहिबु या सैयद फज़ुल शाह जिलानी साहिबु, उन्हनि तव्हांजी मदद कई आहे? न साईं न। मां उन्हनि खे अर्ज़ु पियो थो कयां त अलाह जे वास्ते रब जे सदके मूंसां मदद थी वञे। उन्हनि माना अॼु तलक ताईं मदद मूंसां कान कई आहे। न को मां उन्हनि चयो आहे। हाणे अर्ज़ु पियो थो कयां न अलाह जो वास्तो थो विझां त मूंसां माना मदद कई वञे। अच्छा, जेके तव्हांजा 3 ॿार आहिनि उहे हींअर किथे आहिनि? उहे साईं हिते ई घर वेठा आहिनि। उनजो ख़र्चु पाणी माली सहायता उनजी कोई ॾिए थो या पाण? न साईं, असां पाण पिनी मंगियो। घरवारी मुंहिंजी आहे वॾी, उहा पिनी मंगी ईंदी आहे। उहा बच्चनि जो गुज़ारो करे थी वई। भाई ॿिए कंहिं बि मदददारी ते मूंसां माना न कई आहे। वसारनि खे अपील पियो थो कयां त मूंसां ख़ुदा वास्ते मदद थी वञे ऐं मूंसां मदद कनि, मुंहिंजो इलाजु कराइनि। इहे मां ख़ुशि थियां। मुंहिंजा बचड़ा दरपदर थी वेंदा। मां नंढड़ा बच्चा आहिनि, मिसकिन आहियां। मुंहिंजो उहो ई वारी पोयों को बि कोन्हे कमाइण वारो। अच्छा, हितां जा जेके सिविल सोसाइटी जा माण्हू उन शहर जा इलाइक़े जा भर पासे जा माण्हू उहे तव्हां वटि आया आहिनि? तव्हां माली सहायता ॾियो? न साईं न, को बि न आयो आहे। को बि न आयो आहे को ॼण। बाक़ी हिकिड़े भाउ बसि माना 1000 रुपया ॾेई वियो आहे। उहो हिकिड़ो ई ॾेई वियो आहे बसि। जी बिल्कुलु नाज़रीन, अवां ग़ुलाम शबीर दस्ती जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिनखे हॾो जेको आहे जो पोयों जेको पुठी वारो हॾो जेको आहे हुन में टीबी आहे हिनखे। ऐं हिन जी माली सहायता पंहिंजे भाइरनि कुझु ॻोठ जे रवायसिन बि कई आहे। बहरहाल हिन जे जेके इलाज में जेको ख़र्चु थो अचे 4 लख या 2 लख रुपया, उहो ई पंहिंजे इलाज में ख़र्चु करण में मुतासिर आहे। हिन जो इलाज जेको आहे उहो एतिरी रक़म किथां अचे, उहा रक़म केरु ॾिए। अचो त वधीक हिन जी अमड़ सां ॻाल्हायूं उनजो छा चवणु आहे। जी बिल्कुलु नाज़रीन, ही ग़ुलाम शबीर दस्ती जी अमड़ आहे। अचो त वधीक हिन खां पुछूं हिन जो छा चवणु आहे। अमड़ मूंखे ॿुधाईंदो त? हा भाउ, मां मदद थी वठां। भाउनि खां वञी सरकार खां मदद थी संगत खां वठां। वास्ते अल्लाह जे
सदके पंहिंजे बचियनि जे मुंहिंजो ग़रीब बचिड़ो मां जॾहिं सां किथां वञा ग़रीब मिसकीन आहियूं मुंहिंजे बचे जी मदद करायो। अमर तव्हां जी कंहिं मदद कई आहे हिन महिल ताईं? कंहिं बि कान कई आहे, कंहिं बि कान कई आहे। नंढड़ा बच्चा 2 ज़ालूं अथसि, केरु करे कंहिं बि कान कई आहे। वठण भेरी सभु को अचे थो असांखे, मदद कंहिं न मुंहिंजे पुट जी कराई। तव्हां वोट कंहिंखे ॾींदा आहियो? वोट ज़मीनदार वॾेरा बि वठनि था, वरी हेॾऊं छर बि वठनि था, पोइ असां कहिड़े खे ॾेई कहिड़े खे ॾियूं? सही सही जी सभु मदद कंहिं बि न कराए। तव्हांजी ज़मीन आहे पंहिंजी? कुझु बि न आहे, कुझु बि न आहे ॿार, न को ज़मीन आहे न का कुझु आहे, वेहण जी टुकड़ी आहे बसि, ॿी का शइ न आहे असांखे। मुंहिंजो पुटड़ो गॾा गाॾड़ो वहाईंदो, 100 कमाए अचे, बच्चनि जी पूरत करे, मां जॾहिं जी दवा दारू कराए, लटो कपिड़ो ॾे, हाणे केरु ॾे? हाणे को कोन थो ॾे, कोई मदद कोन थो कराए असां सां। वास्ते अल्लाह जे बचिड़नि जे मुहाबे मुंहिंजे पुट जी मदद कराई। हाणे कंहिंखां मदद जी अपील थी करी? अपील थी करियां भाउनि ॾे इलाही ॿिन्हिनि जो आहिनि, संगत साथ खे मदद थी उन्हनि खां घुरां वास्ते अल्लाह जे बचिड़नि जे सदके। ॿियो मुंहिंजो ॾिठल माठल को बि न आहे, पंहिंजे नबी जे सदके मूंसां मदद कराए, मां जॾहिं मुंहिंजे पुट जी मदद कराए। जी बिल्कुलु नाज़रीन, जीअं तव्हां ॿुधो, असां तव्हांजे भोतारनि खे चङनि मुड़ुसनि खे वोट ॾींदा आहियूं, उहे हिन वक़्त ताईं असां वटि लड़ी न आया आहिनि। अचो त वधीक गुलाम शबीर जी घरवारी खां हाल अहिवाल वठूं त उनजो छा चवणु आहे। जी बिल्कुलु नाज़रीन, हीअ जेका गुलाम शबीर जी नंढड़ी धीउ आहे, हीअ बि गुलाम शबीर जी नंढड़ी धीउ आहे, हिन जो नालो आहे मरियम, ऐं हे जेका आहे हिन जो नालो आहे शबाना, ऐं हे जेको गुलाम शबीर जो पुटु आहे नंढो हमीदुल्ला, हे हिन जो नंढड़ो पुटु आहे, ऐं हे जेका साम्हूं तव्हां वेठी आहे ख़ातून, इहा गुलाम शबीर जी घरवारी आहे। अचो त हिन खां पुछो हिन जो छा चवणु आहे। अमर ॾियो हाल, इलाज थियो आहे या न थियो आहे, कंहिं मदद कई आहे या न? कहीं कान कई आहे मदद, कंहिं न कई आहे, कंहिं न चयो की इहो पियो आहे खट ते 6-7 महीनो आहे, असांजा ॾुखिया वक़्त थो गुज़रे पुटु, हाणे असां सां मदद करायो तव्हां। घणे अरसे खां बि बीमारी जे बिस्तर ते तव्हांजो मुड़ुसु आहे? इहो बीमारी घणे वक़्त जी इस बार पियो, हाणे ॿियो 3 महीनो आहे खट ते पियो आहे। ॿुधाई बीमारी घणी अॻे हुयसि, सूर पासे चेल में, वरी टीबी जो इलाज हले पियो, में खपाइजे, घर जा टपड़ मशीर खपाइजे, त बि कोन थियो आहे वीचारो, कंहिं न मदद कराई। पहिरियां कहिड़ो कमु कंदो हो तव्हांजो मुड़ुसु? गॾा गाॾो वाहींदो, वरी वञी काहींदो, पोख भला पंहिंजी काहींदो। हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, जेके वोटनि में बीहंदा आहिनि, उन्हनि तव्हांजी मदद कई? न कान कई अथनि, कंहिं बि न मदद? कंहिं बि न, या मथे उमाणियूं, कंहिं बि मदद न कई। त को ग़रीब आहे, दुख ते पिया आहिनि, ते मदद करायूं, कंहिं बि न ॾिनो रुपयो। अच्छा, हाणे तव्हांजो गुज़र सफ़र कीअं थो हले? ॾुखियो थो थिए। हा ॾुखियो। घर में जेको माना ख़र्च आहे, जेको साबुण गिहु तेल, उहो कीअं तव्हां? मां पाण वतां थी पिनंदी घर में। हा, भला हे जेके नंढड़ा आहिनि काकड़ा जेके आहिनि, हे जेको तव्हांजो नंढड़ा ॿार आहिनि, 3 ॿार आहिनि, हिननि भला ईद जा कपिड़ा वरिता? न कंहिं न ॾिना। कंहिं आसरो ॾिनो आहे त ॾींदा तव्हां? हाणे इहो आसरो जेको कल्ह भरे विया आहिनि, इहो वस वारनि कयो आहे त मदद करायूं था। ऐं कल्ह इहो साईं ताकियो जेको ॾेई वियो, 17,000 बांभण। जी हाँ बिल्कुलु नाज़रीन, हीअ हिंडियारी जो रवायसी गुलाम शबीर दस्ती ऐं हुनजी घरवारी, हुनजी उमिरि जा मौक़ुफ़ तव्हां ॿुधा, ऐं जा पंहिंजा मौक़ुफ़ ॿुधा। हीअ इंतिहाई ग़रीब ऐं मज़लूम इंसान आहे। हे ठरी मीरवा वेझो हिंडियारी ॻोठ मियों ख़ान दस्ती जो रवायसी, जेको गॾु गाॾो हलाए पंहिंजे बच्चनि जो गुज़र सफ़र कंदो। 6 या 3 या 5 महीननि खां हीअ बीमारी जे बिस्तर ते पियल आहे। हिन जो बीमारी जे बिस्तर ते पवणु सबबु हे पंहिंजो इलाज बि नथो कराए सघे। हितां जे अस्पतालनि में जेके डॉक्टर सगुरा वेठा आहिनि, उहे 5 लख 4 लख 6 लख 8 लख इलाज जा घुरी रहिया आहिनि। हाणे मां अव्हांखे पूरे सिंध जे जेके बि आहिनि, जेके इदारा आहिनि, हिन जो इलाज कराए वञे ऐं हिन जे बच्चनि खे मदद ॾिनी वञे, हिन खे मदद ॾिनी वञे, जीअं हिन जी पंहिंजी जेका मायूसी आहे, जेका परेशानी आहे, उहा ख़तमु कई वञे। कैमरामैन इम्तियाज़ दस्ती सां गॾु नियाज़ बादामी,
सोच टीवी न्यूज़ ठरी वीडियो। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाइण कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.